बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साथ संगत सभी खे ओम शांति। कहिड़ो न मिठड़ो आहे परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जो त नालो, लाला राज जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। गोपी चंद खे ज्ञान आयो, माता मेणा ॿुधायो। श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रखतात तूं बि तंहिंजी तृष्णा खे ॾेई तालो, रखतात तूं बि तंहिंजी तृष्णा खे ॾेई तालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जो त नालो, माता साहिब जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। गणका खे ज्ञान आयो, अहिड़ा बि आनंद पायो। गोपिन बि शाम कुठियां घर बार हो बुलायो, घर बार हो बुलायो। मीरा बि नाम मद में पी वई ज़हर जो प्यालो, मीरा बि नाम मद में पी वई ज़हर जो प्यालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जो त नालो, अम्मा साहिब जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। जंहिंखे अतात अहिड़ी करंदो बि सोई पहिरीं। माधव बिना भजन जे जिंदगी अजर जहिड़ी, जिंदगी अजर जहिड़ी। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जो त नालो, दादी साहिब जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। लैणा राम जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। लाला राज जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। सुखदास जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। सतगुरुदेव भगवान की। साईं लैणा राम
की पंजाबी निशान देखो उनको निशान जेके पूरन सतगुरु के ये पढ़े जेके एकारी जीव पूरन सतगुरु के श्रद्धा सां शीश नथा झुकाइनि या पंहिंजे मुंहं सां संदन निंदा था कनि या कननि सां निंदा था ॿुधनि या ॿुधी करे ख़ुशि था थियनि या साम्हूं बहस मुबाहिसो था कनि से नीच जूणनि में भिटकंदा था रहनि। श्रद्धा सां जेको शीश नथो झुकाए, जंहिंखे अहंकार हूंदो हुनखे श्रद्धा न हूंदी न। अहंकार हूंदो ई उन्हनि खे आहे जंहिंखे श्रद्धा न हुजे ऐं प्रेम न हुजे, भाव न हुजे, उन्हनि खे ज अहंकार ईंदो आहे। बाक़ी श्रद्धा वारनि खे अहंकार न ईंदो आहे। श्रद्धा वारा ॿिया ड्रिजंदा ई ड्रिजंदा आहिनि। मतां न कुझु मूंखे मन में अहंकार अची वञे त मां किरी पवां, मूंखां ॿिया कई चोट चढ़ियल पिया आहिनि, कनि पिया था, मां त कुझु कोन थो कयां। जंहिंखे श्रद्धा हूंदी न उहो सदा इहो ई सोचींदो आहे त उन्हनि खे पोइ अहंकार ईंदो ई कान्हे। ऐं जंहिंखे श्रद्धा न हूंदी, अहंकारी जीव हूंदा, उहे गुरूअ खे श्रद्धा सां मथो टेकींदा ई कान। या चए तो केॾी महिल गिला कंदा, या ॿुधंदा, या वरी ॿुधी पिया ख़ुशि थींदा, त उहे पोइ मुक्ति कीअं पाईंदा? उहे त पोइ जुनून में भिटकंदा रहंदा न। उन्हनि खे त पोइ मुक्ति मिलंदी कोन। निंदा त हूअं बि कंहिंजी बि ख़राबु आहे, आम माण्हुनि जी बि निंदा चवंदा आहिनि न कजे, पर जेके गुरूअ जी कनि त उहे किथे ठाहे पाईंदा? उन्हनि खे किथे को ठिकाणो ई न मिलंदो, ॿिया भिटकंदा रहंदा। संतनि जे निंदा जो केॾो आहे सुखमनी साहिब में, सॼी अष्टपदी पहिरीं आहे संतनि जे निंदा जी। त निंदक कीअं पार पवंदो? शेवक जो धर्म आहे त हर हिकु कमु करण खां अवल पंहिंजे सतगुरु देव महाराज जो सिमरन करे। जॾहिं बि पंहिंजे सतगुर जे चरणनि में पहुचण जो मौक़ो मिले त ख़ाली हथे न वञे, ॿियो न त गुल फुल ई चरणनि में भेट रखी मथो टेकण जो। गुरूअ वटि चवंदा आहिनि गुरू, ब्राह्मण ऐं न्याणी, इन्हनि वटि ख़ाली न वञिबो आहे, या कंहिं संत वटि वञिजे त। ॿियो कुझु चए थो न हुजे त गुल फुल त हूंदा ई, पर ईअं ई न वञिजे। असां कुझु न कुझु माना रखंदासीं नी त उहो आशीर्वाद ॾींदा, ऐं आशीर्वाद जो त पोइ कोई मुल ई कोन्हे न, उहो त एॾो ॾेई था छॾनि। असां उन्हनि खे छा ॾींदासीं? असां उन्हनि खे छा ॾेई सघंदासीं? चवंदा आहिनि पहिरियों सोचियो त तव्हां पहिरियों ॾियो था की न तव्हांखे पहिरियों हुन ॾिनो अथई। जॾहिं हुन ॾिनो आहे तॾहिं त असां ॾेई सघूं न। राजा हरिश्चंद्र हो न, ॾाढो दान कंदो रोज़। हुनजे दर ते दान माना वठण वारनि जी लाइन लॻंदी हुई, एॾो दानी हो राजा हरिश्चंद्र। पर दान ॾींदो न त हीअं कंदो, अखियूं कंधु ईअं झुकाए करे इहो ॾींदो। कंहिं माण्हूअ ॾे निहारींदो कोन हो त केरु आहे। सभु चवंदा ईअं छो थो करे? इलाही त ॿ दफ़ा बि वठी था वञनि त बि हिनखे ख़बर कोन थी पए। ॿिए राजा खे ख़बर पई त हे राजा हरिश्चंद्र हीअं थो करे, त हुनखे हिकु चिठी थो लिखे राजा हरिश्चंद्र त हे दान करणु तूं कंहिंखां सिखियो आहे? भई ॾिए थो त बि तुंहिंजूं अखियूं शर्म खां झुकनि थियूं, ईअं छो? त राजा हरिश्चंद्र हुनखे जवाब थो मोकिले त ॾियण वारो कोई ॿियो आहे, माण्हू था सम्झनि त हे थो ॾिए, इन करे मां जेॾी महिल ॾियां थो न त मुंहिंजूं अखियूं शर्म खां झुकी थियूं। ॾियण वारो उहो परमात्मा आहे, मां त ॾियां कान थो, पर माण्हू वरी मूंखे था सम्झनि
ते राजा तो दान करे, इन करे मुंहिंजूं अखियूं शर्म खां झुकी थियूं वञनि। तो राजा चए पियो छा त जवाबु ॾिनो अथई। सची ॻाल्हि आहे नी, जॾहिं हू असांखे ॾिए थो तॾहिं असां उन मां उनखे ॾियूं था। लख ॾींदो नी त असां उन मां मस ईअं 10 रुपया कढी ॾींदासीं। चए पियो सोचियो भई तव्हां था ॾियो की न हू थो ॾिएव तव्हांखे। जे पाण सम्झे या ॾियण वारो भई मां आहियां, मां तो एॾो दान कयां त पक अहंकार अची वञे सां, पर हू ईअं सम्झे ई न पियो। चए पियो मां ॾियां ई कान थो। ॾियण वारा अहिड़ा बि पिया आहिनि। सतगुरनि खे अंतर्यामी ॼाणी खाइण कुझु बि लिकाइण न घुरिजे ऐं मन जी मत छॾे संदन आज्ञा सत सत करे मञणु खपे। संसार में जेतिरियूं शेवाऊं पूॼाऊं आहिनि तिन सभिनी मां पूरन संत सतगुरूअ जी शेवा पूॼा सभ खां उत्तम ऐं वधीक फलदायक आहे। उहा हज़ारूणी थी फुलंदी फुलंदी आहे। जंहिं बि शेवा पूॼा विधीअ सां कई उनखे ॿियो कुझु बि करिणो धरणो नथो पवे, याने उन इहे सभु कुझु करे छॾियो। जंहिं गुरूअ जी पूॼा कई उन सभु कर्म धर्म करे छॾिया, उनखे पोइ कुझु बि न करिणो पए। पर हुनजी आज्ञा सत सत करे मञूं ऐं विधीअ सां हिनजी पूॼा कई। माना जीअं चए विधि बि कुझु न चवंदो आहे, हुनजो वचन खणूं, उहा ई हिकु वॾी विधि आहे। कर्मा बाईअ जी सभिनी खे ख़बर आहे न। कर्मा सुबुह जो उथंदी हुई न त वात में ॾंधण विझी ऐं खिचड़ी रधींदी हुई, कृष्ण भॻवान खे भोग लॻाईंदी हुई। हिन जो नेम हो त हीअ भोग लॻाए कृष्ण भॻवान खे। ऐं हिकिड़ो नंढड़ो छोकिरो ईंदो हुउसि, अम्मा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। उहो चवंदी असां अचु हलिया मां तोखे खिचड़ी खाराए, हींअर अञा मां भॻवान खे भोग लॻायो आहे, अचु। पोइ उन छोकिरे खे रोज़ु खिचड़ी ॾींदी पाए, हू पेट भरे रोज़ु खिचड़ी खाई वेंदो। हिकिड़े ॾींहुं हिकु संत थो अचे कर्मा वटि, त ॾिठई त इहे वात में ॾंधण पियो अथसि ऐं खिचड़ी पई थी रधे। चईसि कर्मा बाई हे छा थी करे? चईसि मां भॻवान लाइ भोग थी ठाहियां, रोज़ु मां हिनखे भोग लॻाईंदी आहियां कृष्ण भॻवान खे। चईसि पोइ हीअं कुझु त सफ़ाई रख, पोइ रंधिणो साफ़ कर, तूं पंहिंजो सनानु पाणी कर, कपिड़ा मटाए, की न हीअं तूं भॻवान खे भोग लॻाईंदी आहीं? चईसि ईअं कबो आहे? चईसि हा, सनान खां सवाइ भॻवान खे भोग न लॻाइबो अथई। चईसि सुभाणे खां मां ईअं कंदमि। ठीकु आहे। हिन ॿिए ॾींहुं उथी सनानु पाणी करे कपिड़ा मटाए त हुन खिचड़ीअ खे देरि थी वई। हू छोकिरो त जंहिं टाइम ते ईंदो आयो, चईसि अम्मा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, खिचड़ी ॾे। चईसि खिचड़ीअ में त अञा थोरी देरि आहे, मां रखी आहे खिचड़ी, ठहे त मां कृष्ण भॻवान खे भोग लॻायां, पोइ तोखे मां ॾियां। हू वेही रहियो, खिचड़ी ठही, हुनखे भोग लॻाई, पोइ हिनखे पाए ॾिनई, कोसी कोसी खिचड़ी में तकड़ तकड़ करे खिचड़ी खाई ऐं हली वियो। उन ॾींहुं पूजारी जो मंदर में आयो त ॾिठई त भॻवान जो मुंहुं सॼो खिचड़ीअ सां थपियो पियो आहे। पूजारी तो चए केॾा ॾींहं थिया आहिनि असां मंदर में त खिचड़ीअ जो भोग लॻायो ई कान्हे, ऐं छो भई भॻवान जो मुंहुं खिचड़ीअ में थपियो पियो आहे? त उन राति हिनखे पूजारीअ खे निंड में भॻवान दर्शन ॾिनईसि त उहा कर्मा बाई जेका मूंखे भोग थी लॻाए न, उहा हाणे देरि सां थी खिचड़ी ठाहे। मां वेंदो आहियांसि टाइम ते खाइण, पोइ हाणे मूंखे बि हेॾे अचण में देरि थी वञे, भॻतनि जी लाइन लॻी पई हूंदी आहे। मां तकड़ तकड़ में खिचड़ी खाई, न को गुरड़ी कंदो आहियां, न को मुंहुं धोईंदो आहियां, मां ईअं ई हली ईंदो। पूजारी वाइड़ो थी वियो त हे छा? हिन कर्मा जी ॻोल्हा कई,
कर्मा खे चयईंसि त हुन हू संत भई चई आयो अथसि त हाणे सनानु करे ऐं पोइ खिचड़ी ठाहे। त कर्मा देरि थी करे अॻे ठाहींदी हुई सवेर। त हुन संत जी न ॻोल्हा कई पूजारीअ। संत खे घुरायो, चएसि तो तूं हे छा करे आयो आहे? उहे हेॾी भक्तियाणी कृष्ण भॻवान जी, हुनखे तूं अहिड़नि बंधननि में विझी आयो आहे। चईसि मूंखे कहिड़ी ख़बर त हीअं देरि थी वेंदी ऐं भॻवानु हुन वटि रोज़ु खाइणु वेंदो आहे। असां त भोग ईअं ई लॻाईंदा आहियूं मूर्तीअ खे। वञे थो संत साॻियो कर्मा बाईअ वटि, चएसि थो कर्मा बाई मूंखे माफ़ु कजांइ। तूं जीअं अॻु में ठाहींदी हुईं नी उथी करे सनानु बिना भॻवान जो भोग ठाहिजांइ ऐं भॻवान खे भोग लॻाइजांइ। भॻवान खे थी लॻे बुख। चईसि ईअं जीअं तव्हां चओ। ॿिए ॾींहुं हुन साॻियो जीअं रूटीन हुअसि ईअं कयईं। सनान खां अॻु ॾंदण विझी ऐं खिचड़ी ठाहे। उहो छोकिरो अची पियो वञे टाइम ते खाइण। उहो त उहो पाण भॻवानु खाई वियो। रोज़ु माना हिन जो नेम ठही वियो। चङा ॾींहं थिया कर्मा ॿुधी थी। हिकिड़े ॾींहुं शांति थी वई। शांति जो थी वई त हाणे हिनखे भॻवान खे खिचड़ी केरु खाराए। त हुन ॾींहुं ॿ थिया। भॻवान खे लॻी बुख। ऐं हुन ॾींहुं पूजारी वियो त मूर्तीअ मां अखियुनि मां ॻोढ़ा पिया ॻड़नि। पूजारी वाइड़ो थी वियो। चईसि भॻवानु मूंखे माफ़ु कजांइ, मूंखां शेवा कंदे भुल थी वई आहे। ॿिया जेके भॻत हुआ उहे बि सभु चवनि था असां खां काई भुल थी वई हुजे त माफ़ु कजो। भॻवानु त कुझु पुछे न पियो। उन राति जो वरी इन पूजारीअ खे ऐं उन शहर जे राजा खे ॿिन्ही खे साॻियो ई सुपिनो आयो। भॻवानु निंड में अची चवनि थो त कर्मा बाई हिन दुनिया मां चालाणो करे वई आहे त मूंखे हाणे खिचड़ी केरु खाराए कान थो। मूंखे थी लॻे बुख त मां इन करे थो रोआं। किथां मां खिचड़ी खाई अचां? सुबुह जो पूजारी वटि राजा आयो मंदर में। राजा ॻाल्हि थो करेसि त मां हीअं ॾिठो आहे। त पूजारी थो चएसि मां बि इहो ई सुपिनो ॾिठो आहे। राजा चईसि हाणे अॼु खां वठी हिन मंदर में खिचड़ीअ जो भोग रोज़ु लॻाइजो त भॻवानु खाए। ऐं कर्मा बाईअ जे नाले सांझ लॻाइजो त ज भॻवानु खाईंदो। भई हुनजी बुख त लहंदी। उहा अहिड़े भाव सां माना खाराईंदी हुई न त उनजो नालो बि भई अमर रहे। अञा ताईं चवनि पिया अॼु ताईं बि उन कर्मा बाईअ जे नाले सां उन मंदर में खिचड़ीअ जो भोग लॻंदो आहे। भाव तो ॾिसे। संतनि खे ॿियो छा खपंदो आहे? भॻवान खे ॿियो छा खपंदो आहे? भॻवान खे इहो ई खपे बसि असां ख़ाली हुनखे सॾु कयूं, हुनखे यादि कयूं बसि। मां अॻु में तव्हांखे ॿुधायो आहे हिकिड़ो परिवार हो, ज़ाल मुड़ुसु ऐं छोकिरो नंढिड़ो। इन्हनि जा माउ पीउ वरी ॿिए शहर रहंदा हुआ। त हर वेकेशन में हे हुन छोकिरे खे वठी ऐं माउ पीउ वटि भाई घुमणु वेंदो। जेतिरा ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं। थोरो छोकिरो वॾो थियो त छोकिरो तो चएसि त पापा हाणे मां वॾो थी वियो आहियां, हाणे मूंखे अकेले खे भई ॾाॾे ॾाॾीअ वटि मोकिलियो, मां वञी सघंदुमि। त हू मञनिसि नथा। त हे चवनि थो न मूंखे मोकिलियो। हिकिड़े ॾींहुं ॾाढो ज़िद थो करे। जी सञा तव्हां मूंखे नंढो था सम्झो छा? मां हाणे समझदार थी वियो आहियां। तयारु थिया, ठीकु आहे हल भले मोकिलियूं था। संभराए थेलो पेती ठाहे ॾिनसि ऐं सभु सम्झाइनिसि था। गाॾीअ ते छॾणु आयुसि पिणसि, विहारियईंसि, टिकेट वठी ॾिनी हुअईंसि, हुन सीट ते विहारियईंसि। चईंसि हीअ तुंहिंजी सीट अथई, हेठि न लहिजां, बुख लॻई त हिन में नाश्तो अथई खाइजां, उञ लॻई त हिन बोटल में पाणी अथई पीजां, पर हेठि न लहिजां। सभु ॿुधाएसि थो। ठीकु आहे, वरी हेठि लही दरीअ तां थो ॻाल्हाएसि, वरी थो ॿुधाएसि हीअं हीअं कजां। चईसि हा हा मूंखे सभु यादि आहे पपा, एॾी चिंता न कयो। जेॾीमहिल गाॾी हले थी न त हिकु लिफ़ाफ़ो थो ॾिए छोकिरे खे।
चएसि थो जेॾी महिल तोखे भउ थिए ई न त हिन मां चिठी कढी खोले ऐं तूं पढ़जां। ठीकु आहे। पोइ वेठो, गाॾी हलणु शुरू थी। स्टेशन जीअं ईंदा पिया वञनि, के लहनि पिया, के चढ़नि पिया, के नियारे पियो सभिनी ॾे। 2-3 स्टेशन विया त ॾिसे पियो त सभिनी सां गॾु कोई न कोई वॾो माण्हू आहे। हिकु मां ई अकेलो आहियां। थोरो हिनखे ईअं लॻे पियो भई मां अकेलो आहियां। वरी हिकु स्टेशन अहिड़ी आई जिते हिकु भाई चढ़ियो, हिनखे ॾिसी करे भउ पियो थिए। अखियूं ॿूटे ई सुम्हण जी कोशिशि पियो करे, पर हुनजो चहिरो हिनजे अॻियां फिरे पियो। हिनखे ॾाढो भउ पियो थिए हिन भाईअ मां। चए पियो छा कयां? हिनखे यादि आयो उहो लिफ़ाफ़ो पप्पा ॾिनो आहे त चिठी कढी ऐं पढ़जां। खोले ऐं चिठी कढी ऐं उहे पढ़े थो त हुन में लिखियलु हुअसि त पुट चिंता न कजां, मां पासे वारे दॿे में ई वेठो आहियां। तूं ड्रिजजां न। हिमत अची वई भई पप्पा वेठो आहे, मां चवां पियो मां अकेलो आयो आहियां, पर अकेलो त आहियां कान, पप्पा आई। त असांखे बि भॻवानु जेॾी महिल जनमु ॾेई हिते मोकिलियो न त हिकु चिठी ॾिनी, उन में लिखियलु आहे त घबराइजो न, मां सदाईं तव्हां सां गॾु आहियां। जिते तव्हां वेंदव उते मां तव्हां सां गॾु आहियां। तव्हांखे जेॾी महिल मुसीबत अचे ख़ाली मूंखे यादि कजो बसि, मां तेॾी महिल ई तव्हां पहुची वेंदी। पर असां उहो सम्झूं नथा त भॻवानु असां सां गॾु आहे। उनखे गॾु सम्झूं त पोइ न चिंता थिए, न भउ थिए, न घबराहट थिए। ख़ाली चिठी पढ़ण सां उनखे एॾी हिमत अची वई भई पप्पा पासे में ई वेठा आहिनि। त असांजो उहो पिता परमेश्वर जेको आहे उहो असां सां गॾु ई आहे। सतगुरनि जी कृपा जी हिकु ई नज़र पेनूअ मां छा बणाए छॾींदी आहे। वेदनि, शास्त्रनि ऐं शेषनांग बि सतगुरनि जी महिमा बेअंत चई आहे। रिधियूं सिधियूं बि हर वक़्तु संदसि शेवा में हाज़िर रहंदियूं आहिनि। वेदनि शास्त्रनि बि भई सतगुरनि जी महिमा बेअंत चई आहे। किथे बि कंहिं पार पातो आहे, सभिनी हंधि ॾिसंदव त बेअंत। गुरु ग्रंथ साहिब में, सुखमनीअ में, जिते जेके बि शास्त्र ठहिया आहिनि सभिनी में बेअंत चई आहे। जिन जेतिरो ॼातो आहे एतिरो पातो अथनि, जेतिरो ॾिठो अथनि एतिरो लिखियो अथनि। कंहिं बि पार कोन पातो आहे संतनि जो। उन्हनि जी एॾी महिमा अपार आहे त अहिड़ा वॾा वॾा संत गुरु नानक ई बेअंत चई वियो आहे। वेद शास्त्र बेअंत चई विया आहिनि त असां वरी कहिड़ी खेत जी मूरी आहियूं जो संतनि जो पार पाए सघंदासीं। तंहिंखां असां बि दादी जन चवंदा घण में न वञो, जीअं बसि चवनि न ईअं कयो। इलाही खे ईअं हूंदो आहे न, पोइ हीअं कंदासीं त छा थींदो, पोइ हीअं कंदासीं त छा थींदो। इलाही खे हूंदो अथव अहिड़ा सुवाल पुछण जो। दादी जन चवनि पिया छाजे लाइ तूं अहिड़ो मथो वण, तव्हांखे जीअं बसि संतनि चयो आहे ईअं कयो। जेको सतगुरनि जो ॾिनल नाम थो जपे उन जा दुख दर्द सभु पाप नास थी वेंदा आहिनि। का बि चिंता ऐं ग़म उते टिकी न सघंदा आहिनि ऐं लोक परलोक में बि उनखे वॾाई प्राप्त थींदी आहे। जेको नाम थो जपे, गुरूअ जो ॾिनल जेको नाम थो जपे, उन जा दुख दर्द सभु दूरि थी वञनि, कष्ट सभु काकूर थी वञनि, लोक परलोक में उनखे वॾाई मिले। इन खां वधीक असांखे छा खपे। ॾिसूं पिया था न नाम जेके जपनि था, जेके बि संत थी विया आहिनि, हिते बि केॾी इज़त अथनि ऐं उते बि वॾाई मिलेनि थी। वञनि बि पंहिंजे इच्छा सां। संत चवंदा आहिनि पंहिंजे इच्छा सां वेंदा आहिनि। हा, फुरमान में मौत बि उन्हनि जे फुरमान में हूंदो आहे। जेॾी महिल चाहिनि। कोड़ीनार वारा अम्मा हुआ न, जॾहिं पछाड़ीअ में माना बीमार पिया
ऐं संत बीमार बि पवंदा आहिनि न त असां जहिड़नि जी परीक्षा वठण लाइ बीमार पवंदा अथव। ॿियनि जा दुख खणंदा आहिनि, हुननि खे पंहिंजो दुख न हुओ आहे, पर ॾिसंदा आहिनि त भई केरु केतिरे पाणीअ में आहे, इन करे माना शेवा वठंदा आहिनि सिखनि शेवकनि खां। हिकिड़े ॾींहुं मूंखे दादी जन फ़ोन कयो त तोखे छा थो लॻई? अलाए दादी मूंखे थोरी ख़बर पवंदी आहे, तव्हांखे छा थो लॻे? चई अॼु राति जो सुम्हंदी नी पोइ ॾिसण ईंदे। चयोमांसि तव्हां ॾेखारिजो, मूंखे कोन ख़बर पवंदी। मां राति जो सुम्हियसि त ॾिसां पई त भई हिकिड़ो विमान आहे, मखमल सां सजियल हीरा मोती लाल ईअं लटकनि पिया था, ऐं ठहियो पियो आहे उहो विमान। ऐं साईं लहणाराम ऐं लालाराज ऐं माता जन टई बीठा आहिनि, कीअं भई अम्मा खे वठण ईंदा हुजनि ईअं। त बसि ख़ाली एतिरो ई ॾिठो, पर अम्मा ईअं चढ़नि कोन था विमान में। त मां दादी जन खे फ़ोन कयोमांनि, चयोमांनि हीअं ॾिठो आहे त चई बसि त बि नथी सम्झे भई ॿेड़ी तयारु बीठी अथनि, जेॾी महिल इन्हनि जी इच्छा थींदी न तेॾी महिल चढ़ंदा। पोइ त हिते 3 महीना रहिया, हितां खां कोड़ीनार विया, पूरो महीनो रहिया। उते असां वियासीं, मां ऐं दादी जन त चयनि तव्हां तेॾी महिल कोन हूंदव, जल मूंखे हाणे ई विझी वञो, तव्हां ॿई कोन हूंदव। ऐं इहो बि चई विया त कोड़ीनार जा पैंच मूंखे रखंदा कोन, इन करे मां राति जो चोलो छॾींदमि, त राति रखंदा नी त परियां परियां जा प्रेमी मुंहिंजा पहुचनि। ऐं वाकई थियो बि ईअं, शाम जो 6 बजे चोलो छॾियनि, राति रखियनि, सुबुह जा 9 थिया ऐं बसि खणो खणो खणो, बीहनि ई न। इहो सभु सम्झनि पिया, न त किथां सभु पहुचनि, अहमदाबाद जा, सूरत जा, परे बि त थियो न कोड़ीनार, राति त खपे न सॼी। पाण ई तां राति जो निकितासीं त सुबुह पहुतासीं। बरसाति बि चालू, हा। बोलो सतगुर देव भगवान की जय। कहिड़ा संतन जा गुण गाया, कहिड़ा कहिड़ा साईं जा गुण गाया, महिमा जो अंत न पाया न पाया, महिमा जो अंत न पाया न पाया, कहिड़ा कहिड़ा संतन जा गुण गाया, कहिड़ा कहिड़ा साईं जा गुण गाया।
हरदम हाजिर आई हो नैना राम स्वामी, हरदम हाजिर आई हो लाला राज स्वामी। लक्ष्मी रूप तुझा सवे स्वरूप तुझा, आईने अनूप तुझा, लखेने रूप तुझा सवे स्वरूप तुझा, आईने अनूप तुझा। हरदम हाजिर आई हो नैना राम स्वामी, हरदम हाजिर आई हो लाला राज स्वामी। वेदन की वाणी आई, गंगा जो पानी आई, सरस का पानी आई। वेदन की वाणी आई, गंगा जो पानी आई, सरस का पानी आई। हरदम हाजिर आई हो नैना राम स्वामी, हरदम हाजिर आई हो लाला राज स्वामी। लक्ष्मी रूप तुझा सवे स्वरूप तुझा, आईने अनूप तुझा। लक्ष्मी रूप तुझा सवे स्वरूप तुझा, आईने अनूप तुझा। हरदम हाजिर आई हो नैना राम स्वामी, हरदम हाजिर आई हो लाला राज स्वामी। कासे फकीर आई, कासे अमीर आई, पीरन जो पीर आई। कासे फकीर आई, कासे अमीर आई, पीरन जो पीर आई। हरदम हाजिर आई हो नैना राम स्वामी, हरदम हाजिर आई हो लाला राज स्वामी। लक्ष्मी रूप तुझा सवे स्वरूप तुझा, आईने अनूप तुझा। लक्ष्मी रूप तुझा सवे स्वरूप तुझा, आईने अनूप तुझा। हरदम हाजिर आई हो नैना राम स्वामी, हरदम हाजिर आई हो लाला राज स्वामी। शासन जो शाम आई, आशा हजूर आई, जाना जरूर आई। शासन जो शाम आई, आशा हजूर आई, जाना जरूर आई। हरदम हाजिर आई हो नैना राम स्वामी, हरदम हाजिर आई हो लाला राज स्वामी। लक्ष्मी रूप तुझा सवे स्वरूप तुझा, आईने अनूप तुझा। लक्ष्मी
आई ओ लाला राजधानी दीन दयाल आई नाम लाओ आई राखो रखवाल आई दीन दयाल आई नाम लाओ आई राखो रखवाल आई हरदम हाजिर आई ओ नैना राम रानी हरदम हाजिर आई ओ लाला राजधानी लक्ष्मी रूप सिंजा लक्ष्मी स्वरूप सिंजा आए अनूप सिंजा लक्ष्मी रूप सिंजा लक्ष्मी स्वरूप सिंजा आए अनूप सिंजा हरदम हाजिर आई ओ नैना राम रानी हरदम हाजिर आई ओ लाला